मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाईन। सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, तव्हां ऐं असांखे अल्लाह ताला जो पंहिंजे ख़ासि निगाही करम सां नवाज़ियो आहे, जो सुहिणे रब करीम पंहिंजे महबूब जे निस्बत सां मीलाद पाक जी महफ़िल नसीब फरमाई आहे। मीलाद जी महफ़िल उन महबूब करीम जे ज़ात जी आहे जंहिंखे अल्लाह कायनात जे हर शइ जे लाइ त रहमत बनाए मोकिलियो, मगर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कायनात में जेके अफ़ज़ल तरीन इंसान पैदा फरमाया, जंहिंखे अंबिया चइबो आहे, मुझे करीम रब अज साहिब मीलाद खे उन तमाम अंबिया जो भी सरदार बनायो। अजीज दोस्तों, हिन दुनिया जे अंदर केर बि चरियो कोन्हे। नंढड़े ॿार खे बि जेकॾहिं तव्हां 10 रुपया ॾेई वरी 5 ॾेई 10 वठोसि त उहो बि रोअण शुरू कंदो। उहो बि सम्झे थो त मूंखां वधीक पैसा वठी मूंखे थोरा छो था ॾियो। यानी जंहिंखे असां नंढड़ो था सम्झूं उहो बि बेसम्झ न आहे। पर के वीचारा काफ़ी उमिरि खां पोइ बि इन शइ जे हिसाब किताब खे कोन सम्झंदा आहिनि। उन जो बुनियादी सबबु छा आहे, जो शायदि उन्हनि वीचारनि खे इहो माहौल कोन मिलियो आहे। मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अॼु सम्झाइण थो चाहियां तव्हांखे। ॻोठ जी त ख़बर न आहे, दावत धणी त मंठार अली जतोई आहे, ॻोठ ख़बर न आहे कंहिंजे नाले सां आहे। हाजिर मिस्री ख़ान जतोई ॻोठ में। मुंहिंजा प्यारा दोस्तो, बादशाह जे दरबार ताईं पहुचण ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ग़रीब माण्हूअ जो बादशाह जे दरबार ताईं पहुचण ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। विच में खोड़ रुकावटूं हूंदियूं आहिनि जिन खे किरास करणो हूंदो आहे। नौकरनि जूं, वरी साईं कमदारनि जूं, वरी साईं मुंशिन जूं, वरी साईं ॿाहिरि जेके वग़ैरह वग़ैरह वेठा आहिनि। इहे सभई जॾहिं माण्हू रुकावटूं किरास करे बादशाह जे दरबार में पहुचे ऐं बादशाह पंहिंजे ख़ज़ाननि जा मुंहं खोलियो वेठो हुजे त जेको हिते पहुचे, जेको वणेसि उहो खणी वञे। ऐं पोइ बादशाह जे दरबार में पहुचण खां पोइ बि माण्हू का मुंडी सुठी ॾिसी खणी चवे त बादशाह बसि मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। इहा अकुलमंदी कोन चइबी, छो त सदाईं बादशाह जे दरबार में पहुचणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। इहो उहो ई माण्हू करे सघे थो जंहिंखे इहो अंदाज़ो न हूंदो आहे त बादशाह जे दरबार मां छा छा मिलंदो आहे। बसि उहो इहो ई सम्झंदो आहे त मूंखे सोनीअ मुंडीअ जी ज़रूरत आहे, इन करे बादशाह मूंखे सोनी मुंडी ॾेई छॾे त मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। पर जंहिंखे ख़बर हूंदी आहे त जंहिंजो नालो बादशाह आहे उन वटि ख़ज़ाननि में खोटी कान हूंदी आहे। पोइ जंहिंखे न इहा ख़बर हूंदी आहे त हिन ख़ज़ाननि में खोटी कोन्हे, पोइ जॾहिं न बादशाह उनखे चवंदो आहे त छा खपे, त हू पंहिंजो प्लान तयारु कंदो आहे त अहिड़ी शइ घुरां जंहिंजे मिलण खां पोइ वरी सॼी ज़िंदगी मूंखे मोहताजी करणी न पवे। दोस्त इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी न त बादशाह जे दर ते वञी
ख़ैरात में जेकॾहिं ढगी घुरे, बकरी घुरे या दांद घुरे, इहो त वॾेरो बि ॾेई छॾींदो। बादशाह जे दरबार में पहुचण खां पोइ इहो सोचणो आहे त अॼु मूंखे घुरणो छा आहे। ज़हन ठाहे त मूंखे घुरणो उहो आहे जेको ॿिए हंधि किथे बि नथो मिले। छो त वरी या नसीब आहे, बादशाह जे दरबार में बार बार पहुचण सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि कान हूंदी आहे। जंहिंखे बादशाह चाहींदो आहे उनखे पंहिंजे दरबार में पहुचण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। पर कॾहिं कॾहिं बादशाह जॾहिं पंहिंजे सखावत ते ईंदो आहे त रुकावटूं ख़तमु करे दरड़ा त खोले छॾींदो आहे। पर पिनण ऐं वठण वारनि मां कंहिंजा रब नसीब निराला कंदो आहे जो उन बादशाह जे हक़ीक़त खे सम्झनि ऐं उन बादशाह जे दरबार में को सुहिणो सवाल कनि। मुंहिंजा दोस्त, थोड़ी निगाह कंदव त हिकिड़े हिकिड़े ॻोठ में 20-20 मीलाद बि थियनि पिया। थोरो तवजह कजो, शहर बहर में मीलाद थियनि पिया। मीलाद कंहिंजो थींदो आहे? ॻाल्हायो महबूबे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। बेशक इन ॻाल्हि में कोई शक न आहे, लेकिन नंढड़ी ॻाल्हि ॿुधायां त लतीफ़ सरकार फरमायो त रोज़ा निमाज़ पिण चङो कमु, पर यार अञा की ॿियो फहम जंहिंसां पसी फिरी अखियूं। लतीफ़ सरकार ईअं कोन चयो त को रोज़ो रखणु सुठो कमु कोन्हे, न वरी को ईअं फरमायो त निमाज़ पढ़णु सुठो कमु कोन्हे। पाण फरमायो ॿई भला कम आहिनि। रोज़ो बि सुहिणो अमल आहे, निमाज़ बि सुहिणो अमल आहे, पर यार सां मुलाक़ात करण जे लाइ अञा कुझु ॿी शइ जी ज़रूरत आहे। इन करे इहो मिसाल ॾिनुमि त मुंहिंजा दोस्त, मीलाद करण का वॾी ॻाल्हि कोन्हे का। मीलाद करण वॾी ॻाल्हि कोन्हे का, पर मी साहिब मीलाद खे सम्झण वॾी ॻाल्हि आहे। 2 देगियूं सभु को लाहे सघे थो, 4 देगियूं सभु को लाहे सघे थो, पर सभिनि मां बि मुराद उहा जंहिंखे मालिक हुयो थोरो चाहे उहो लाहींदो। लेकिन मीलाद जी जेका हक़ीक़त आहे उहा हक़ीक़त छा आहे? हिकिड़े मिंट जे लाइ मुंहिंजा दोस्त मां तव्हांखे थोरो मथे वठी हलंदुमि, तव्हांखे ॾसींदुमि त जेके मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे क़रीब तर हुया, वेझे खां वेझा हुया, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ाहिरी हयात तय्यबह खां बाद में इन जिस्मानी तौर ते जॾहिं महबूब पंहिंजे ग़ुलामनि खां अल्लाह जे हुक्म खे लब्बैक चवंदे जॾहिं पंहिंजे ग़ुलामनि खां ज़ाहिरी जिस्म सां अलॻि थियनि था, उन खां बाद में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे जन सुञातो उन्हनि जो हाल छा हो। नंढड़ो अर्ज़ थो कयां, हज़रत अमीरुल मुमिनीन उमर फारूक चओ रज़ी अल्लाह तआला अन्हु, चओ रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था त खिलाफत संभालींदे मसनद ते अमीरुल मुमिनीन जे मसनद ते वेहंदे 2 ॾींहं गुज़रिया, अञा 3 ॾींहं मूंखे मस थियो त 3 नंढड़ियूं छोकिरियूं आयूं। तवजह सां ॿुधजो मुंहिंजा दोस्त, 3 नंढड़ियूं छोकिरियूं आयूं, अचे वेही रहियूं ज़ुहर खां बाद। जीअं असर जो टाइम ख़त्म थियो त उहे नंढड़ियूं पंहिंजे जॻह तां उथियूं ऐं अचे केर थो फरमाए? हज़रत उमर फारूक पाण फरमाइनि था, अचे मूंखे चयो त ऐ अमीरुल मोमिनीन जल्दी कर, देर छो थो करे, उथी हल। सोना उमर फारूक फरमाइनि था, हैरत में पइजी वियुसि, न्याणियुनि खे मां सुञाणा त कोन थो, काॾे थियूं चवनि त देर छो थो करी, उथी हल। नंढड़ियूं मुआमिलो छा आहे? चयो अमीरुल मोमिनीन तव्हां आयो या को ॿियो आहे? चे इहा मसनद त रब्बे ज़ुल जलाल मेहरबानी फरमाई आहे, मूंखे अता थी आहे, लेकिन तव्हांजो मामिलो छा आहे? चयो असांजो मामिलो छा आहे? अमीरुल मोमिनीन थियो, 2 ॾींहं गुज़री विया आहिनि, असांखे इंतज़ार कंदे
अज टियों ॾींहुं अञा ताईं तूं असां वटि न पहुतो आहे छो? हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, उन न्याणियुनि खां पुछनि त बचड़ी तव्हांजो मामिलो छा आहे? चयो तव्हां खां अॻु में जेको अमीरुल मोमिनीन हुयो अॼु कोन्हे को। असां 7 भेनरूं आहियूं पाण में, असांजी अमड़ नाबीन आहे, असांजो बाबो दुनिया छॾे वियो आहे। उहो अमीरुल मोमिनीन रोज़ 3 पहरीअ खां बाद में असांजे घर ईंदो हो, असांजूं बकरियूं ॾोहंदो हो, उहो खीर ठाहे असांखे ॾींदो हो, असांजी मानड़ी पचाईंदो हो, भरियो खणी पाण असांजे घर खे ॾींदो हो, सभु कुझु असांजो तयारु करे पाणी भरे ॾेई पोइ वेंदो हुयो। अॼु असांखे 2 ॾींहं थिया आहिनि इंतज़ारु कंदे, हिते आया आहियूं त उहो त कोन्हे, तव्हांजे नाले चवनि था त अमीरुल मोमिनीन आहे। जे तव्हां अमीरुल मोमिनीन आहियो त पोइ छो न आया हो असां ॾे? मुसलमानों तवज्जो के गुलामान मुस्तफ़ा जो शान ॾिसो। असां बसरुगी मौलवी थियासीं, 2 किताब पढ़ियासीं, माण्हुनि हथ पेर चुमण शुरू कया, अर्श ते उॾामण शुरू कयोसीं त असां खां मथे ॿियो भलो केरु आहे ई कोन। ओ मुंहिंजा दोस्त, ओ मुंहिंजा दोस्त, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे गुलामनि जी ज़िंदगी ॾे निहारियो, सहाबा जी ज़िंदगी ॾे निहारियो, पंहिंजे पाण खे संभालियो। मुंहिंजा दोस्त जन मुंहिंजे महबूब खे सुञातो, उन्हनि पंहिंजी ज़िंदगी खे इन हद में गुज़ारियो आहे। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, उथियुसि, उहे न्याणियूं अॻियों उमर फारूक पुठियां रोंदो थो वञे। साम्हूं को सहाबी मिलियो, या अमीरुल मोमिनीन अॼु रोंदा था वञो। पाण फरमायूं त अबू बकर मुंहिंजे लाइ जेका वाट छॾे वियो आहे ॾाढी ॾुखी आहे, ॾाढी ॾुखड़ी वाट आहे। ख़बर न आहे मां इहे वाइदा निभाए सघंदुसि अलाए कोन निभाए सघंदुसि। ओ मुंहिंजा दोस्त, इहे केरु हुया जिन खे अल्लाह ताला वक़्त जी हुक्मरानी अता कई, वक़्त जी हुक्मरानी अता कई, बादशाही अता कई, लेकिन बादशाही खां बाद भी उन्हनि खां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो तरीक़ो कोन विसरियो। उन्हनि खे ख़बर ही त मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा ग़रीबनि सां केतिरो प्यार कंदा आहिनि, मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा मिस्कीननि सां केतिरो प्यार कंदा आहिनि, मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़रीबनि जे लाइ रातिनि जूं रातियूं कीअं रोंदा आहिनि। अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, हसनैन करीबैन जी अम्मा। मुसलमान गौर कर पंहिंजे आका जे हयात तय्यबा जे मथां। ओ मीलाद मल्हाइण वारा, मीलाद मल्हाइण जी तोखे मुबारक आ, लेकिन असली मुबारक तूं तॾहिं मुस्तहिक थींदे जॾहिं तोखे पंहिंजे साहिब मीलाद वारे महबूब जे ज़िंदगी मुबारक जे हक़ीक़त जी ख़बर पवंदी। ऐं पोइ छा थींदो? पोइ उहो थींदो जेको तुंहिंजे ख्वाब में बि कॾहिं तो कोन ॾिठो हूंदो। अॼु तूं मीलाद जो कमु करे करे थकिजी थो पवी, 2 पहरीअ जी निमाज़ बि हली वई, 3 पहरीअ जी निमाज़ बि हली वई, यार छा कयां, मीलाद कयो हुम, हीअं कयुमि, हीअं कयुमि, हीअं कयुमि। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा दिलबर भाउ, जेॾी महिल न साहिब मीलाद जे हक़ीक़त तुंहिंजे सम्झ में अचे वई ऐं इश्क जो ज़रड़ो तुंहिंजे दिलि में अची वियो, ओ मुंहिंजा मिठड़ा, पोइ गलियुनि में बि घुमंदे पियो तुंहिंजा नेण ईअं पिया वसंदा जीअं सावण जो मींहुं वसंदो आहे। मुझे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवाना हो तो असा प्यार सिर्फ इनके समझो आ त 5 देगियूं लाथियोसी। अम्मा फातिमा ज़हरा मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक दामन न्याणी हजरत अलीउल मुर्तज़ा के तोहफे में कहे दोस्त का शय ॾिनी। मुझे सोहणे अली दिल में ख्याल कयो त मूं पंहिंजे सुहिणी कुंवार के कदे भी जिंदगी में सोन जो जरो कोन दिनो आ। उहा जेका शय मिली उहा विक्रो करे हजरत अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा अज जे हवाले सा सोनड़ो नंढड़े में नंढड़ो लाकेट चो नंढड़े में नंढड़ो सोन जंहिंमें ज़रड़ो हुजे पुतलो सोन जो बाकी जंजीर भी चांदी जी ठहल हुजे नंढड़ो ज़रड़ो सोन जो ठहराए अम्मा फातिमा ज़हरा के पंहिंजे कुंवार के हसनैन करीमैन जे अम्मा के तोहफो अचे दिनो आ। मुड़स पंहिंजे ज़ाल के मुड़स केरा शेरे खुदा न्याणी केरा फातिमा ज़हरा
जन्नत जे सरदारन जो पिया ऐं जन्नत जे सरदारन जी अमड़ा। मुसलमान गौर कर, जह वक्त अलीउल मुर्तजा शेर खुदा पाजे कुंवार के हो तोहफो ॾिनो, तोहफो सुन्नता कबूल करण अम्मा साइण कबूल करे पाजे गलड़े में पातो आ। मुझा मदीने जा घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काडे वींदा हुया तॾहिं बि पंहिंजे पाक दामन न्याणीअ खां बाकुरो मथड़े ते हथड़ो रखी चेहरे ते बोसो नहीं पो वींदा हुया। मोटंदा हुया तॾहिं बि सिधो पंहिंजे पाक दामन न्याणीअ जे घर में ईंदा हुया। मुझे महबूब जा गुलामो, मुझे आका जे हयात तय्यबा के ॾिसो, शरीयत के ॾिसो। शरीयत दुखी कोने का। मुझे महबूब मुस्तफ़ा जी ज़िंदगी ॾाढी आसान आ। तव्हां सां पंहिंजे ज़िंदगी के पाणे मुसीबतुनि में फासाए छॾियो आ। मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवानो तवज्जह त कयो। जीअं मुझा मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र तो केॾो मोटन था, सिधो सो पंहिंजे न्याणीअ हसनैन करीमैन जे अमड़ जे घर अचनि था। हस्बे मामूल जीअं मुझा महबूब वेझो अचनि था, अम्मा फातिमा ज़हरा जे गले में वो ज़रड़ो सोन जो टुकड़ो पयो आ। जीअं मुझे महबूब मुस्तफ़ा जी निगाह पई आ त मुझे महबूब जे अखिड़ियुनि में लुड़क लड़ी आया। तो असांजे न्याणीअ खे मुड़ुसु सोन वठी ॾींदो आहे, केतिरो ख़ुशि थींदा हूं त माशाअल्लाह मुंहिंजो न्याणो ॾाढो फरमान बरदार आहे, मुंहिंजे धीउ खे सोन वठी ॾिनो अथई। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं तो असांखे न्याणी प्यारी आहे, छा मुंहिंजे मुस्तफ़ा खे न्याणी प्यारी कोन्हे का? थोरो तवजह कजो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दुनिया जे अंदरि उन्हनि माण्हुनि जे मथां हैरत लॻंदी आहे जेके पंहिंजे न्याणियुनि जूं शादियूं महज़ इन बुनियाद ते कोन कराईंदा आहिनि त या त असांजे दौलत जो हिसो खणी वेंदियूं, या वरी इहो सम्झंदा आहिनि त मुंहिंजे न्याणीअ जे लाइक़ु को रिश्तो कोन्हे, को लाइक़ु रिश्तो अचे त मां रिश्तो ॾियां। ओ मुस्लमान, वतुइज़्ज़ु मन तशा ओ वतुज़िल्लु मन तशा। इज़्ज़त जे लाइक़ु बनाइण वारो तूं नहीं, तू जेके समझी तो त ही मुझे न्याणी जे इज्जत जे लाइक़ु रिश्तो आ, तोखे कहिड़ी ख़बर आ त सुभाणे ख़ुदा उन जे लाइ के मामलात पैदा करे छॾे। तवक्कलतु अलल्लाह, न्याणीअ जे रिश्ते में देर न कंदो कजा। छो त मुस्लमान गौर कर, अम्मा फातिमा ज़हरा खां वधीक पाकीज़ा औरत दुनिया ते बि केर थी सघे थी। उन पाकीज़ा न्याणीअ जी मुझे महबूब मुस्तफ़ा शादी कराई आ। शादी अजीब अंदाज सां थी आ, लेकिन मुस्लमान शादी एडी अजीब अंदाज सां थी आ जो शायद मां बयान न करे सघां। इन ॻाल्हि के मुकमिल कयां त मुंहिंजा महबूब पंहिंजे न्याणीअ सां प्यार कंदा हुया, एतिरो प्यार कंदा हुया। प्यार जी निशानी इहा आहे त ईंदे बि न्याणीअ सां मिलनि, मोटंदे बि पंहिंजे न्याणीअ सां मिलनि, उन जे पेशानीअ खे चुमनि। सोन जो ज़रड़ो ॾिसी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अखिड़ियुनि में लुड़क अची विया। अम्मा फातिमा ज़हरा जे मथां जीअं जबल किरी पवंदो आहे, ईअं अम्मा फातिमा ज़हरा जे मथां ॾुखनि जो पहाड़ किरी पियो। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे न्याणीअ जी पेशानी चुमण जे बजाय सिधो मस्जिद नबी में वापसि हलिया विया। अम्मा फातिमा ज़हरा ज़ारो कतार रोई रही आहे। महबूब मुस्तफ़ा सदाई मां जो हे चेहरो मुबारक को बोसो ॾेई वेंदा हुआ। अॼु महबूब मूंखां ग़लती कहिड़ी थी आहे, उन ते अम्मा साण रोअण शुरू कयो। हज़रत अली अचे वियो, ॾिसे त ख़ातून जन्नत ईअं रोई रही आहे, ईअं सुॾका भरे रही आहे जीअं न पाणी गरम थींदो आहे त बोड़िया ॾींदो आहे। मुंहिंजा दोस्त आवाज़ कंदो आहे, ईअं ख़ातून जन्नत हसनैन करीमैन जी अमड़ रोई रही आहे। हज़रत अलीउल मुर्तज़ा गिराटी पाईंदो आहे, ओ मुंहिंजी सुहिणी कुंवार, कॾहिं बि ईअं रोंदो तोखे कोन ॾिठो आहे। अॼु तुंहिंजे अखिड़ियुनि में हेॾा लुड़क, राज़ कहिड़ो आहे? अम्मा फातिमा ज़हरा फरमाए थी, ओ मुंहिंजा घोट, मूंखे ख़बर नथी पवे त मूंखां कहिड़ी ग़लती थी आहे जंहिं मुंहिंजो मदीने जो घोट नाराज़ थी वियो आहे। अॼु महबूब आया, मूंखे बोसो ॾियण जे बजाय जीअं जो मूंखे हिते हथड़ा रखियऊं, अचानक हबीबनि जे अखिड़ियुनि में लुड़क लड़ी आया। महबूब कुझु चवण खां सवा वापसि हलिया विया। मुस्लमान गौर कजा,
हज़रत अली मुर्तज़ा तकड़ो तकड़ो मस्जिद नबवी में आयो, ॾिसे त मुंहिंजो मुस्तफ़ा बि उते रोई रहियो। घर में अम्मा ख़ातून जन्नत रोई रही है, मस्जिद नबवी में मुझो मदीने जो मीर रोई रहियो आहे। तवज्जह त कयो मुसलमान, हज़रत अली मुर्तज़ा खां दाह निकिरी वई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ मुंहिंजा महबूब छा राज़ आहे? हिकिड़े पासे बतूल साइण रोई रही आहे, हिकिड़े पासे मुंहिंजो महबूब रोई रहियो आहे, राज़ कहिड़ो आहे? मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, अली अॼु जीअं मां पंहिंजे बचड़ीअ जे घर में वयुसि, उन जे गले में सोन जो ज़रड़ो ॾिठुमि, मां मुस्तफ़ा के ॾाढी तकलीफ़ पहुती। तवज्जो कर मुसलमान, हज़रत अली अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो त मां अलीअ खे तोहफ़े में फलाणी शइ मिली हुई, मुड़स के हक़ा त पंहिंजे घरवारीअ खे तोहफ़े में कुझु न कुझु ॾे। मुंहिंजा महबूब, मां त ही तोहफ़े में ठहराए पंहिंजे बचड़ीअ खे ॾिनो आहे, पंहिंजे घरवारीअ खे ॾिनो आहे, पंहिंजे कुंवार खे ॾिनो आहे। मुस्तफ़ा जा करीम जा ग़ुलाम, मुंहिंजे मदीने जे मीर रोई फरमायो, ऐ अली मुंहिंजे बचड़ीअ खे चयो त हाणे जो हाणे इहो सोन जो ज़रो लाहे छॾे ऐं वरी ज़िंदगीअ में कॾहिं बि सोन जो ज़रो न पाए। या रसूल अल्लाह, छा हराम आहे छा? मुझे मुस्तफ़ा फरमायो, मुझे उम्मत जे हर औरत जे लाइ ज़ेवर हलाल आहे, मगर मां मुस्तफ़ा चवां थो त मुझे बचड़ीअ जे लाइ हराम आहे। सुणे अली अर्ज़ कयो त मुंहिंजा महबूब सुणा, आख़िर राज़ कहिड़ो आहे? सॼी उम्मत जे न्याणियुनि जे लाइ हलाल आहे, महबूब पंहिंजे न्याणीअ लाइ हराम थो करे। मुसलमान गौर कर, मुझे मदीने जे मीर जे अखिड़ियुनि में लुड़क वधी आया। पाण फरमायो, अली तुझी निगाह सिर्फ़ न्याणीअ जे हैसियत में उम्मत जे न्याणियुनि जे मथां है, लेकिन मां मुस्तफ़ा जी निगाह उन मां पंहिंजे ग़रीब मिस्कीन मारवड़ मुंहिंजा उम्मती जेके उन्हनि जूं ग़रीब न्याणियूं हूंदियूं, मां मुस्तफ़ा जी निगाह उन्हनि ग़रीब न्याणियुनि जे मथां आहे। मतां कंहिं मां मुस्तफ़ा जे ग़रीब उम्मताणीअ खे शादीअ जे मौक़े ते बि को सोन जो ज़रड़ो माइट न ॾेई सघनि, मुड़ुस न ॾेई सघे ऐं उहा बिना सोन जे शादी करे वञे, ऐं मुंहिंजे न्याणीअ खे गले में ज़रड़ो बि सोन जो हुजे, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मां मुस्तफ़ा उन जे आॾो छा चवंदुसि? मुंहिंजी न्याणी शर्मसार थी पवंदी। इन करे मां पंहिंजे न्याणीअ खे, अल्लाह उन खे सय्यदतुन निसा अहलल जन्नह बनायो आहे, जन्नत जी सरदार बनायो आहे। इन करे मां मुस्तफ़ा नथो चाहियां, मां मुस्तफ़ा इहो थो चाहियां त मुंहिंजे उम्मत जे ग़रीब खां ग़रीब जेका न्याणी ज़िंदगी गुज़ारे, मां मुस्तफ़ा जी न्याणी ईअं ज़िंदगी गुज़ारे। मुसलमान, एतिरो प्यार मुझे महबूब मदीने जे मीर जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तो असांजे न्याणियुनि सां, हज़रत अली मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम जी ज़ात फरमाए थी, पाण फरमाइनि था त महबूब मदीने जे घोट जे दरबार में 4 ग़ुलाम माण्हुनि अचे तोहफ़े में ॾिना। घणा ग़ुलाम? थोड़ो सम्झो, घणा ग़ुलाम? हज़रत अली से फरमाए थो, चक्की हलाईंदे हलाईंदे मुंहिंजे हथड़नि में छाला या लिफूं चइबो आहे, मुंहिंजे हथड़नि में लिफूं पइजी वियूं, ख़ातून जन्नत जे हथड़नि में लिफूं पइजी वियूं। छा कंदासीं? अटड़ो पंहिंजो पाण पीअंदासीं। यार तो कहिड़ा ॾुख ॾिठा आहिनि, तो केड़ा दुख ॾिठा आहिनि मुसलमान। सुबुह ते भलो वॻो पाई घरों निकिरी, सॼो ॾींहुं बादशाही थो पियो करी। हा यार, बादशाही उहो कंदो आहे बिना कमाइण जे, जंहिंजो बाबो मिल्कियत ठाहे वेंदो आहे। तू ख़ुशि इन करे तो गुज़ारी जो तोखे महबूब मदीने जो घोट नबी अल्लाह मुफ़्त में ॾिनो आहे। जेकॾहिं मुंहिंजा दोस्त हज़रत मूसा जो उम्मती हुजी हा त तोखे ख़बर पइजी वञे हा, हज़रत इब्राहिम जो उम्मती हुजी हा तोखे ख़बर पइजी वञे हा त ज़िंदगी में अयाशी कीअं कबी आहे। लेकिन तूं ख़ुशि नसीब आहीं जो अल्लाह तोखे पंहिंजो महबूब रीह घुरे अता करे छॾियो। इहा ख़ुशि नसीबी थई। सजी जिंदगी मुसलमान, सजी जिंदगी मुसल्ले ते वेही करे अल्लाह जो शुक्रानो अदा कयूं त हिकिड़े कलमे जो शुक्रानो अदा नथा करे सघूं जेको मुझे महबूब ते तो असांखे रब नसीब कयो। मुसलमान, उहो नबी तो असांखे अल्लाह ता फरमायो आहे, उहो इमामुल अंबिया रब ता फरमायो आहे।
जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ अंबिया दुआऊं घुरंदा हुआ। नबी जिन जहिड़ो दुनिया में कोई इंसान कोन्हे, तमाम इंसाननि में पाकीज़ा ज़िंदगी अंबिया जी आहे। अंबिया दुआऊं घुरनि, ओ मुंहिंजा मौला असांखे नबी बनाए तुंहिंजा कुर्ब, अहले किताब बनाए तुंहिंजा कुर्ब, मुंहिंजा मौला नुबुवत ॾिनई, सभु रिसालत ॾिनई तुंहिंजा कुर्ब। पर मुंहिंजा मौला असांजी दिलि जी तमन्ना हिकिड़ी दुआ आहे, रब पुछे कहिड़ी? मौला नबी बनाई अल्हम्दुलिल्लाह, पर पंहिंजे आख़िरी नबी जो उम्मती त असांखे बना। मां तव्हां खां थो पुछां त को मुख्तियार कार वज़ीर आला के चवंदो त मूं ते महिरबानी कर मूंखे तपेदार बना। ॻाल्हायो मुंहिंजा दोस्त, ॻाल्हाए। उम्मती जो दर्जो मथे है, नबी जो मथे आहे। सोच वठो मुस्लमान, रीह घुरियो मिलियो अथई क़दुरु कर, रीह घुरियो मिलियो अथई क़दुरु कर, क़दुरु कर, क़दुरु कर मुस्लमान, रीह घुरियो मिलियो अथई। अंबिया रोई दुआऊं था घुरनि, ओ मुंहिंजा करीम रब इन दिलबर जो असांखे उम्मती बना त क़यामत जे ॾिहाड़े नबीअ जो लक़ब असांखे बेशक हुजे, पर मुंहिंजा मौला इन कतार में बि हुजऊं जंहिं कतार में तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा ग़ुलाम जंहिंजे उम्मती हुजण लाइ अंबिया दुआऊं घुरनि, उहो रब तोखे रीह घुरियो अता कयो आहे, रीह घुरियो अता कयो आहे, पर तूं असांखे क़दुरु कोन्हे जो मुफ़्त में मिलियो आहे। मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त त सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा घर में आयो। अम्मा फातिमा ज़हरा खे चई, मुंहिंजी सुहिणी कुंवार, मुंहिंजे हथड़नि जो हाल ॾिस कहिड़ो थी वियो आहे। त अम्मा साइण बि पंहिंजा हथड़ा ॾेखारिया त मुंहिंजा घोट अली जे तुंहिंजे हथ में लिफूं आहिनि त मुंहिंजे हथ में बि लिफूं पयूं आहिनि। त मुंहिंजे सुहिणे अलीअ चयो, हसनैन करीमैन जी अमड़, अॼु मुंहिंजे महबूब जे ग़ुलामीअ में 4 ग़ुलाम आका जे दरबार में तोहफ़तन माण्हुनि पेश कया आहिनि, तोहफ़ा ॾिना आहिनि। मुंहिंजी दिलि थी चवे त ऐं सुहिणी फातिमा, अॼु राति महबूबनि सां अंगल कर, महबूबनि सां अॼु राति अंगल कर। कहिड़ो अंगल कर? त हिकिड़ो ग़ुलाम असांखे ॾियनि जेको असांखे चकड़ी पींह ॾे। मां अलीअ खे ॾाढो हथड़नि में सूर आहे। अम्मा फातिमा ज़हरा फरमायो, सुहिणा अली फ़िक्र न कर, ईअं कयूं था। राति थी आहे, मुंहिंजी अम्मा साइण मुंहिंजे महबूब जे हवेली परे त हुई कोन, गम गंढियो पियो आहे। अम्मा साइण महबूबन करीमन जे दरबार में वही अर्ज़ थी करे, या रसूल अल्लाह, मुंहिंजा महबूब सुहिणा, अॼु 4 ग़ुलाम मिलिया आहिनि। मुंहिंजे आका फरमायो, हा मुंहिंजी बचड़ी। अर्ज़ थी करे, मुंहिंजा आका, मुंहिंजे हथड़नि में ॾाढियूं लिफूं पइजी वियूं आहिनि, मुंहिंजे घोट अलीअ जे हथड़नि में बि ॾाढियूं लिफूं पइजी वियूं आहिनि, चकी पीअण ॾाढी मुश्किल थी वई आहे। हिकिड़ो ग़ुलाम इनायत थिए जेको असांखे चकी पीही ॾे। ओ मुस्लमान, पंहिंजे आका ऐं पंहिंजे आका जे हयात तय्यबा ॾे निहार। मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे बचड़ीअ ॾे निहारे फरमायो, ओ मुंहिंजी बचड़ी, अॼु मां मुस्तफ़ा तोखे अहिड़ो तोहफ़ो न ॾियां जेको हिकिड़ो ग़ुलाम त छा पर 1000 ग़ुलामनि खां बि वधीक भलो हुजे। तवज्जो कर मुस्लमान, मुंहिंजे आका पुछियो त मुंहिंजी बचड़ी, छा मां मुस्तफ़ा तोखे अहिड़ो तोहफ़ो न ॾियां जेको हिकिड़े ग़ुलाम त छा पर 1000 ग़ुलामनि खां अफ़ज़ल हुजे। मुंहिंजे आका जी बचड़ी ख़ुशि थी त